मीरपुर में अदालत का मत भरे कत्ल जो मुख्य किरदार डीआईजी जावेद जिस्कानी मोतिल। सिंध सरकार एसएसपी मीरपुर ऐं सिंधड़ी जे सीआईए टीम खे भी मोतिल करे छॾियो। सूबाई घरू वज़ीर सियासत लंजार जो चवण आहे त सिंध सरकार खे कानून जी हुकुमरानी ते यकीन आहे। कानून जी हुकुमरानी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। उमरकोट वाक़े में कत्ल थियल डॉक्टर शाहनवाज कुमार जे वारसनि डीआईजी एसएसपी ऐं एसएचओ खे वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। संदन चवण आहे त शाहनवाज कुमार जी आईडी हैक करे वज़ाहत जो मौक़ो ई न ॾिनो वियो। इस्लाम जी पैरवी कंदड़ शख़्स कॾहिं बि मज़हब जी तौहीन नथो करे सघे। डीआईजी एसएसपी ऐं एसएचओ खे जांच में शामिल कयो वञे। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी डॉक्टर शाहनवाज कुंभर जे क़त्ल जी जांच ऐं क़बर कुशाई जो मुतालबो करे छॾियो। अॻवाननि जो चवण आहे त पुलिस डॉक्टर शाहनवाज कुंभर खे तहफ़्फ़ुज़ फराहम करण बदिरां अदालत खां मत भरो क़त्ल कयो आहे। पोस्टमार्टम मां ख़बर पइजी वेंदी त डॉक्टर शाहनवाज कुंभर खे केतिरे फ़ासिले तां गोली हणी क़त्ल कयो वियो आहे। सीडीआर कढी डॉक्टर शाहनवाज कुंभर जे मोबाइल जी बि फॉरेंसिक थियणु घुरिजे। उमरकोट में डॉक्टर शाहनवाज कुंभर के मुकाबलो ॼाणाए क़त्ल करण जी जांच शुरू। डीआईजी नवाब शाह परवेज़ चांडियो जी क़यादत में जांच टीम तरफ़ां वाक़े वारे हंध जो दौरो। इलाइक़े वासियुनि जा बयान कलमबंद। ह्यूमन राइट्स कमीशन सिंध जे चेयरमैन इक़बाल अहमद ॾेथे जी वारसनि ऐं अमलदारनि सां मुलाक़ात। संदसि चवण आहे त आइन तहत मुल्क जे हर शहरी खे शफ़ाफ़ जांच जो हक़ हासिल आहे। वाक़े जी जांच समेत मक़तूल जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण में किरदार अदा कयो वेंदो। वाक़े में पुलिस जो किरदार मुकमल तौर शकी लॻी रहियो आहे। तहरीक इंसाफ जो लाहौर में जलसो थी रहियो आहे। मुल्क जी कुंड कुड़छ मां पीटीआई कारकुननि जी आमद। सिक्योरिटी इंतजाम निहायत सख़्त। वरी अंग में पुलिस एहलकार मुक़रर। तहरीक इंसाफ जलसे लाइ कुर्सियूं भरण में नाकाम थी चुकी आहे। ख़ाली कुर्सियूं इनक़लाब ऐं मक़बूलियत जो इबरतनाक नज़ारो आहे। मरियम औरंगज़ेब माफ़ी वठण खां सवाइ अली अमीन गंडापुर खे जलसे में शिरकत करण जी इजाज़त न ॾींदासीं। केपी मां डंडन समेत माण्हुनि खे जलसे लाइ लाहौर आंदो पियो वञे। कंहिंखे बि कानून तोड़ण जी इजाज़त न ॾींदासीं। अली अमीन गंडापुर भतो ॾियण खां सवाइ पंहिंजे इलाइक़े में नथो वञी सघे। पंजाब जी सूबाई वज़ीर उस्मा बुखारी। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त गवर्नर राज गवर्नर लागू न कंदो आहे। हालतुनि तहत लॻंदो आहे सूबाई हुकूमत केपी में अमन अमान क़ाइम करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। ॾखण केपी नोगो एरिया बणिजी वियो। को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। बिलियन ट्री मंसूबे जा नारा हणंदड़ वण विकिरो कंदड़ माफ़िया सां मिलियल आहिनि। यूनिवर्सिटियुनि जी ज़मीन जो 1 इंच बि विकिरो करणु न ॾिनो वेंदो। केपी जे वरी वज़ीर अली अमीन गंडापुर जा ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट वासिक कयूं। राजा राशिद अज़ीम ऐं आमिर महमूद कयानी खे बि गिरफ़्तार करण जो हुकुम। तहरीक इंसाफ अॻवान तनवीर भट्ट इश्तिहारी करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अहम सरकारी दौरे ते अमरीका रवानो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गडियल क़ौमुनि जी जनरल असेंबली जे इजलास में शिरकत कंदो। कराची जे इलाइक़े शेरशाह में हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस एहलकार समेत 2 ॼणा क़त्ल। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री तरफ़ां इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। मुल्क समेत समूरी दुनिया में अमन जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवण आहे त सभिनी खे अमन भाईचारे ऐं बका जे कल्चर खे हथी ॾियण जी ज़रूरत आहे। दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क जोग्राफियाई सियासी ठिकाणे तकरारनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तकरार सबब आलमी अमन ख़तरे में आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त हुकूमत ऐं अवाम जंग तोड़े तकरारनि खां पाक पुरअमन दुनिया खे हथी ॾियण लाइ आलमी बिरादरी सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीठल आहे। इख़्तिलाफ़ ख़तम करण ऐं अमन लाइ गॾियल हिकमत अमली अख़्तियार करण जी ज़रूरत आहे। हैदराबाद पुलिस हथां गिरफ़्तार अॻूणो सूबाई सलाहकार मोहम्मद इस्माइल जुडिशियल रिमांड ते जेल मुंतक़िल। अदालत इस्माइल ॾाहिरी ऐं सदस्य मुलाज़िमनि जे जिस्मानी रिमांड जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड ऐं ट्रेन हादसनि जे नतीजे में 6 ॼणा फौत। मेरापुर रेलवे स्टेशन ते 3 ॼणा कराची एक्सप्रेस मां किरी हयाती विञाए वेठा। कंडियारे में नादरा ऑफिस वेझो ट्रालर ऐं मोटरसाइकिल सवारनि में टक्कर। 2 नौजवान फौत। नौशेरो फिरोज वेझो दोहम बिरादरी में झेड़ो। 1 ॼणो क़त्ल। औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी। धुरिन में छिकताण।
डहर की वेझो क़तल थियल भड़चूंडी पीर मियां अनीसुर रहमान जो कातिल संदसि पुट निकितो। मक़बूल जे भाउ मियां शफ़ी रहमान जी फरियाद ते मक़बूल जे पुट मियां अब्दुल रहमान ख़िलाफ़ वालिद जे क़तल जो केस दाख़िल। धुरनि में छिकताण। ॾखण भरिसां मुबैना मुक़ाबले में हिकु हथियारबंद मारिजी वियो। मारिजी वियल हथियारबंद जी ख़ुर्शीद जोणे जो तौर सुञाणप। शिकारपुर में नौजवान के कातिलन की गिरफ़्तारी लाइ वारसन जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसन जो चवणु आहे त नौजवान इक़बाल उर्फ़ बाबूशर के बेगुनाह क़तल कयो वियो आहे। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।